टंडोलायार में लेडी हेल्थ वर्कर्स रोडन ते निकरी आयो आहिनि। लेडी हेल्थ वर्करूं टंडोलायार प्रेस क्लब ताईं रैली जी सूरत में पहुतियूं। हुननि वधीक केटीएन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एडी महांगाई जे दौर में रिस्क अलाउंस भी असांजो बंद थी वियो त असांजा बच्चा भुख मरंदा, छो जो अगे बोर्ड में मुतासिर थी विया आहियूं। वधीक ही घर हली रहियो आहे, इन जे करे रिस्क अलाउंस असांखे मिले थो, उन जे करे असांजो घर सही नमूने ते हले थो। रिस्क अलाउंस असांजा जारी कनि। असांजे सिंध गवर्नमेंट खां जेको असांजो रिस्क अलाउंस बंदि कयो वियो उनखे फौरी तौर ते बहाल कयो वञे। लाज़मी थोरे कोविड ख़त्म थी वियो त जेके ॿियूं बीमारियूं उहे रिस्क ते कोन, हर बीमारी रिस्क ते। फ्रंट लाइन जेके वर्कर आहिनि असांजा उहे हर जॻह ते रिस्क ते हूंदा आहिनि। जंहिं बि कंहिं माण्हू भॼी वेंदा हुआ कोविड खे ॾिसी, असां उहे माण्हू आहियूं जिन असां उन मरीज़नि में हथ विधा, असां उन्हनि खे सिहत जी सहूलियतूं मुहैया कयूं। असांजे वाला ऑफिसरनि सां इहा अपील आहे पुरज़ोर त असांजो जेको रिस्क अलाउंस आहे फौरी तौर ते बहाल कयो वञे। जॾहिं असां वटि न गिलव्स हुआ, न मास्क हुआ, न सैनिटाइज़र हो, जॾहिं ये दुनिया भर में बीमारी हुई कोविड जी, के को इनजो इलाज कोन हो, कोई काबू कोन पे पातो, तॾहिं असां LSW नर्सूं डॉक्टर मिडवाइफ सभिनी मिली करे उनजो सामनो कयो। इन वायरस जो डोर बाय डोर असां वैक्सीनूं कयूं, ड्यूटियूं कयूं। हाणे जॾहिं हू कोविड हले पियो, जॾहिं हाणे वरी बाज़ारा पेचो जो ऐलान थियो आहे त 5 साल खां वठी 11 साल जे ॿारनि खे ई वञी वैक्सीन करियो, असांजो रिस्क अलाउंस कटियो वियो, असां न कटण ॾींदासीं। को हुकूमत रिस्क अलाउंस जो लेटर निकितो आहे, नोटिफिकेशन निकितो आहे, इन खे बराए महिरबानी वापसि कयो वञे। असां ग़रीब लेडी हेल्थ वर्कर, सुपरवाइज़र, ड्राइवर, डॉक्टर जेके आहियूं ई रिस्क ते, छो जो ख़तरनाक बीमारियुनि में असां हथु विझूं था। माण्हुनि खे उन मरीज़नि खे उन्हनि जा माइट छॾियो वञनि ऐं असां उन्हनि वटि वञूं 14 बीमारियुनि जे ख़िलाफ़ टुका हणूं, पर असां उन्हनि सां गॾु आहियूं, हिकु फैमिली वांगुरु। हींअर बोर्ड में काफ़ी छोकिरियुनि वेचारनि काफ़ी था, सभिनि जा घर ॿुॾी बि विया, किरी बि विया वेचारनि। इन्हनि आसरनि ते बैंकनि मां लोन खया आहिनि। हाणे लोन खया आहिनि, लोन जो कटिजे थो, पोइ उहा औरत वेचारी घर पंहिंजो कीअं हलाए सघे थी। इन जे लाइ असांखे गवर्नमेंट खे अपील आहे, बार बार अपील आहे, ख़ुदा रा अलाह जे करे नियाणियुनि ते रहम करनि। इहो अनाउंस असांजो जारी कयो वञे, नोटिस वापसि वरितो वञे। लेडी हेल्थ वर्करनि मुतालबो कयो आहे त सिहत खाते पारां रिस्क अलाउंस मुअतल करण वारो नोटिफिकेशन वापसि वठी असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे। कैमरामैन मुमताज़ अली दर सां गॾु शहरयार मेमण, KTN न्यूज़, टंडोलाया।